अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक में खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां जाम नवाज़ अली में खबर शेयर कंदा हलूं। जाम नवाज़ अली नवाबाद खुराक खाते जी बेध्यानी सबब सरकार तरफां सरकारी अॻिते ख़रीद कयल हज़ारे मण कणक खुलियल आसमान हेठि पियल कणक खे सरो लॻी वियो। फूड इंस्पेक्टर गुलाम अब्बास मेमण पारां राति जे अंधेरी में कणक मनपसंद फ्लोर मालिकनि खे ॾियणु लॻो। गैर क़ानूनी तौरु विकिरो थींदड़ कणक जे जाइ ते बाक़ी पियल कणक में मिटी ऐं बजरी मिलाइण जो इंकशाफ। नवाबाद क़ाइम कणक के गोदाम में पल हज़ारे मण कणक खुराक खाते की नाहिली सबब नवाबाद सेंटर ते हज़ारे मण कणक खुलियल आसमान हेठां हुजण सबब ख़राब थियण लगो। फूड इंस्पेक्टर गायब पंहिंजी मर्ज़ी से अचण वञण लगो। फूड इंस्पेक्टर गुलाम अब्बास मेमण गोदाम जो कारोबार हलाइण लाइ हिकु रिटायर्ड फूड इंस्पेक्टर लाल बख्श के कम करण ऐं सिर्फ़ कागज़ी कार्रवाई पूरी करण लाइ संदसि जाइ ते रखी छॾियो। कणक के गोदाम ते 7 चौकीदार जे हुजण बावजूद हिकु चौकीदार कम करे रहियो आहे। बाक़ी चौकीदार ड्यूटी करण बजाय पंहिंजो ज़ाती कारोबार करण लगा। जॾहिं त गोदाम में चारों तरफ़ गंदे किचिरे जा ढेर गोदाम में पल हज़ारे मण कणक के सरो लगल। शहरनि हुकूमत सिंध ऐं नैब चेयरमैन का मुतालबो कयो त नवाबाद कणक की ख़रीदारी मरकज़ में मुक़ररु थियल फूड इंस्पेक्टर गुलाम अब्बास मेमण खिलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई करे वधीक नुक़सान खां बचायो वञे। वधिक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।